अस्सलाम वालेकुम संगत कीअं ख़ुशि हो। अॼोको मैसेज मुंहिंजो दुबई वारनि लाइ आहे जेका दुबई में असांजा पाकिस्तानी भाइर सिंधी असांजा ख़ासि करे सिंधी मां सिंधी भाइरनि लाइ हिकिड़ो मैसेज ठाहियो आहे जेका दुबई में रहनि था कमाइनि था कारोबार वारा बिज़नेस वारा नौकिरियुनि वारा जेका बि आहिनि इहे सभिनी जे लाइ उन्हनि जे लाइ मैसेज आहे। हे मैसेज महिरबानी करे जेको आहे सो लाइक कयो ऐं कमेंट कयो शेयर कयो अॻिते मैसेज वधे छाजे करे जो मां पाण दुबई में रही आहियां 2 साल 3 हे उन हिसाब सां मां हिकिड़ो मैसेज ठाहियो आहे त ॿियो को भाउ ॿुधे त को मन कंहिंजी भलाई थिए चङाई थिए को मन को सिधे रस्ते ते थी अचे। बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। जेका बि असांजा सिंधी भाइर आहिनि उते जेका कारोबार कनि था लोह जो मज़ूरी कनि था स्क्रैप जो काठ जो जेका बि आहिनि असांजा भाइर जेका बि आहिनि मां पाण उते 2 साल 3 रही आहियां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ो सलाम हुजे ऐं महिरबानी करे तव्हां कमायो था त अलाह तव्हांखे ख़ुशि करे। तव्हां इहो पाकिस्तान में मिल्कियत बि ठाहियो ईअं न कयो त उते रुॻो अयाशी खाइण पीअण जेको आहे सो माना जेको बि आहे बसि तव्हांजे लाइ इहो सोचो था त हींअर असांखे जाम पैसो आहे छा मिल्कियत पोइ अॻिते हली ठाहींदासीं। थोरो तव्हांखे पैसो थिए थो गॾु वरी तव्हां माना वञो था पाकिस्तान में उते पाकिस्तान में भली भलियूं गाॾियूं वठी घुमी फिरी खाई पी ऐश करे हर शइ करे मोटिया था अचो। न कंहिं मिट माइट ग़रीब जी मदद था कयो न कंहिं को अहिड़ी को जॻह खणा था न अहिड़ो को कारोबार कयो था। बसि तव्हांखे इहो ई आहे त माना जेको आहे सो माना असांखे सदाईं इहो कमुकारु हलंदो सॼी उमिरि इहो कमुकारु कोन हलंदो। मां कई अहिड़ा माण्हू ॾिठमि जेका दुबई में सॼी उमिरि कमायूं कुझु न ठाहियूं हींअर पाकिस्तान में हथे खाली आहिनि हींअर रोअनि था पिटनि था ते असांजो कमु बि ॾाढो भलो हो असां कुझु न ठाहियोसीं पाकिस्तान में रुॻो बसि कुझु नोट ठहनि कुझु अयाशी दुबई में कनि वरी वञनि पाकिस्तान वरी ॿिए मुल्क में वञनि जेका स्क्रैप असांजा भाइर आहिनि। ऐं इन ॻाल्हि में असांजा पंजाबी भाइर वॾा होशियारु आहिनि इहो कारोबार करे ॼाणनि बिज़नेस करे ॼाणनि। असांजा सिंधी जेका आहिनि वॾा शोबाज़ियूं असांखे पैसो थींदो त माना वॾी शोबाज़ी कंदासीं हर शइ कंदासीं भली खीसे में रुपयो ई न हुजे। असां पछाड़ी जे लाइ नथा सोचूं त पछाड़ी जे लाइ असां कुझु ठाहियूं त मता हे जेको आहे सो 5 साल 10 साल 15 साल 20 साल असांजो पीरियड आहे अॻिते हली अलाए छा थिए सो असां पंहिंजो माना अहिड़ो ठाहियूं जेको असांखे माना पछाड़ी में कमु अचे। मां इन करे मैसेज चयां थो त मां पाण दुबई में 2 साल 3 रहियासीं कुझु न कयुमि हाणे हिते सऊदीअ में हाणे कुझु न कुझु हाणे छा कंदासीं हाणे असांजी उमिरि वञे थी हींअर महांगाई वॾियूं थियूं आहिनि असांखे करिणो उन टाइम ते करिणो। बहरहाल मां पंहिंजे भाइरनि सिंधियुनि खे चवणु चाहियां थो महिरबानी करे अयाशी खे हर शइ खे छॾियो दुबई वारनि खे बाबा पोइ हिते कुझु मिल्कियतूं ठाहियो कुझु कयो सॼी उमिरि तव्हांजे लाइ दुबई कमु कोन ॾियो अॼु ॾींहुं यादि कजो तव्हांजी 40-45 उमिरि थींदी पोइ तव्हांखे माना ख़बर पवंदी त हा ॿेली असां कुझु न कयोसीं असां कुझु थोरो कयूं आहे त बि असां माना मिल्कियत ठाहे वञूं आहे बाबा फुड़ी तलाए जे कंदो त सभु कुझु करे सघो था। बहरहाल मुंहिंजो मैसेज ॿुधो अॻिते लाइक कयो शेयर कयो। मां इन करे चवां थो बाबा वॾो जेको दुबई में कमाइनि था वॾी अयाशी था कनि पाकिस्तान में वञनि था ॿिए मुल्क में वञनि था कुझु न कयूं। घणा माण्हू त बसि जेको आहे सो मां उते रही आहियां मुजरनि में बि एॾो ख़र्चु कंदा मां हाणे हिते फेसबुक ते छा तव्हांखे ॿुधायां। बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मैसेज मुंहिंजो हे दुबई वारनि जे लाइ सभई भाइर कन खलो ॿुधो पंहिंजो परदेस में रहो था त कुझु कयो नथा कयो त पोइ उन को पाकिस्तान में चुपड़ी करे अचे वेही रहो ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु कयो वीडियो खे लाइक कयो शेयर कयो ऐं इन ते नाराज़ न थिजो छाजे करे जो मां घुमी इहो अयाशियुनि में हेॾे होॾे दोस्तनि संग सां कुझु न कयुमि हाणे वञी पछतायां थो। बहरहाल सलाम हुजे सभिनी खे मुंहिंजो दुबई वारनि खे सभई ख़ुशि हुजो अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो।